Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. मुल्क लाइ जिन जी इज़त करण लाज़मी आहे उहे बि सवालिया बणिजी रहिया आहिनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद मुल्की हालतुनि खे गंभीर ऐं परेशान कंदड़ करार ॾींदे चयो आहे त जिन खे जेलनि में हुजणु घुरिजे उन्हनि खे उहिदनि ते विहारियो वियो आहे। साम्राजी एजेंटनि पंहिंजे मफ़ादनि लाइ नाले जी सिरुनि खे ताजमहल में सजाए छॾियो। इमरान ख़ान जी इस्लामाबाद मार्च वारे सॾ सां दुनिया हैरान थी वेंदी। अहिड़ो सटको ईंदो जो मौजूदा हुकूमत पाकिस्तान जी सभ खां घटि मुदे वारी हुकूमत थी वेंदी। मुल्क ख़िलाफ़ का बि साज़िश कामयाब थियणु न ॾींदासीं। इंटेलिजेंस एजेंसीज़ साज़िशुनि ख़िलाफ़ ॾींहुं राति कमु करे रहियूं आहिनि। DGISPR जो चवणु आहे त इंटेलिजेंस एजेंसीज़ ऐं इदारा भरपूर नमूने कमु कनि पिया। पाकिस्तान ख़िलाफ़ कंहिं बि साज़िश कई त उहा कामयाब थियणु न ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, नवाज़ शरीफ़ ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जा नाला ECL मां ख़ारिज। मरियम नवाज़, हमज़ा शहबाज, शाहिद ख़ाक़ान अब्बासी ऐं एहसन इक़बाल सूदो 100 नाला ECL मां कढिया विया। हुकूमती ज़रियनि जो चवणु आहे त नई पॉलिसी तहत ECL मां नाला कढण जो सिलसिलो कुझु ॾींहंनि ताईं जारी रहंदो। कादरपुर जे कच्चे मां अग़वा थियल नौजवान जे वारसनि जो घोटकी में क़ौमी शाहराह ते धरणो। रोड जे ॿिन्ही पासनि खां केतिरी ई देरि ताईं गाॾियूं बीठल रहियूं। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 3 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस नौजवान शमन चाचड़ खे बाज़ियाब न करायो आहे। घर में रोज़ राड़ो मतल आहे पर पुलिस जे कन ते जोइ बि नथी सुरे। पुलिस जी ख़ातिरियुनि बावजूदि वारसनि जो धरणो ख़त्म करण खां इनकार। नौजवान बाज़ियाब न थियण जी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाइण जो चिता। कश्मीर में कुझु ॾींहं अॻु पसंदि जो परिणो कंदड़ नौजवान जी भेण अग़वा। नारी जे वालिद बाहू सुमरो जो चवणु आहे त पुटु कुझु ॾींहं अॻु ग़ुलाम जान खोसो जी धीउ सां पसंदि जो परिणो कयो हो। नारी जा वारिस बासर वॾेरे जी टियाकड़ी सां खेसि घर वापसि वठी विया। गुज़िरियल ॾींहुं ग़ुलाम जान खोसो साथियुनि सां गॾिजी घर ते हमिलो कयो ऐं पलान में धीउ नादिया सुमरो खे अग़वा कयो वियो आहे। हद जी पुलिस धीउ जी बाज़ियाबी लाइ का कार्रवाई नथी करे। पुलिस नारी जे अग़वा जी तरदीद कंदे चयो आहे त धुरियुनि में संगावती तकरार हलंदड़ आहे। फरीदाबाद में बाहिसाने जे मुतासिरनि घरनि जी बहाली ऐं इमदादी चेक ॾियण लाइ इंतिज़ामिया तरफ़ां तयारु कयल फ़हिरिस्त खे रद्द करे छॾियो। मुतासिरीन जो चवणु आहे त घर ठाहिण ऐं माली इमदाद में मनपसंद माण्हुनि खे नवाज़ियो पियो वञे। हक़ीक़ी मुतासिरनि जी का बि सहायता नाहे थी। बाहि सबबि 100 खां वधीक घर सड़ी विया पर शुरूआती तौरु रुॻो 40 घर ठाहिया पिया वञनि। काढ़े जी गर्मियुनि में ख़ैमनि में रहणु ॾुखियो आहे। बाहि मुतासिरनि माली इमदाद जी शफ़ाफ़ विर्छ जो मुतालबो करे छॾियो। ऐं ख़ैरपुर नाथन शाह में नौजवान पंहिंजो नाज़ुक उज़्वो वठी छॾियो। ॻणती जोगी हालत में चांडका अस्पताल लाड़काणो मुंतक़िल। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जो ज़हनी तवाज़ुन ठीकु न आहे। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।